वल्लज़ीन ला यदून मअल्लाहि इलाहन आखर, उहे शख़्स जेके नथा सॾनि अलाह सां गॾु ॿियनि खे नथा पंहिंजो शरीक बणाइनि अलाह ताला जो, रब तबारक व तआला जो शरीक खे नथा बणाइनि। अलाह जो शरीक आहे को कोन, हू वहदहू ला शरीक आहे। अलाह ताला कारसाज़ आहे, सॼी दुनिया खे कुन फयकून सां ठाही, इन मालिक सां कंहिंखे शरीक न आहे। अलाह ताला खे शिरक ते तमामु ज़बरदस्त गैरत ईंदी आहे। मुशरिक उनखे चइबो आहे जेको ख़ुदा खे बि मञे, अलाह खां सवाइ ॿिए खे बि मञे, पर अलाह ताला खे सॾे सॾे थकिजी पवंदो आहे। अलाह ताला पंहिंजे बादशाही ऐं हिकमत में ॼाणे थो त हिन जो हुकुम न थियणु घुरिजे, इहो हुनखे नुक़सानकार आहे। माण्हू थींदो आहे बदगुमान, पोइ चवंदो आहे त ठहियो भला ॿियनि खे बि सॼा थो, कॾहिं सिज खे, कॾहिं चंड खे, कॾहिं बाहि खे, कॾहिं पाणीअ खे, कॾहिं नांग खे, कॾहिं बला खे। हे त आहे मुस्लमाननि खां सवाइ ॿियनि मज़हबनि में, कॾहिं ईसा अलैहिस्सलाम खे, कॾहिं उज़ैर अलैहिस्सलाम खे, कॾहिं कंहिंखे ईअं था सॾींदा। ऐं मुस्लमाननि बि कई रीस, कॾहिं कंहिं बुत खे, कंहिं पथर खे ईअं काफ़िर सॾींदा हुआ, हिननि वरी बुज़ुर्गनि खे सॾणु शुरू कयो। कापी उन्हनि जी कयूं, शिरक जी कापी पुराणी आहे, अॼु ताईं थींदी थी रहे पई। अलाह ताला तो फरमाए त मुंहिंजा सालिह बंदा आहिनि, मूं सां गॾु ॿिए खे न सॾींदा, मां हिकिड़े रब खे। शिरक जो मसइलो थोरो सम्झी छॾियो। नफ़े नुक़सान जो मालिक अलाह ताला आहे। कम हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेके दुनिया में थींदा आहिनि, ॿिया दुनिया में न थींदा आहिनि। हिकिड़नि जो दुनिया में खज़ानो आहे कमनि जो, ॿियनि जो दुनिया में खज़ानो ई कोन्हे को। जिन कमनि जो दुनिया में खज़ानो ई कोन्हे को, उते शिरक न थींदो आहे। जिन कमनि जो दुनिया में खज़ानो ई कोन्हे त शिरक न थींदो आहे। छो त अलाह तबारक व तआला उन जो दुनिया जे जहान में हीअं सिधो सो खज़ानो कोन रखियो आहे, तंहिं करे अलाह ताला हू कमु कोन कंदो आहे। जॾहिं अलाह न कंदो आहे त शरीक केरु थिएसि। मिसाल तौर हिकिड़े माण्हू खे जी कुतर जे कंदे आंगुर कपिजी पई, हथु कपिजी पियो, कंहिं अहिड़े मौक़े में हुनजी अखि हली वई, कनु कपिजी पियो। हाणे इहो माण्हू पंहिंजे इन आंगुर खे, अखि खे कोन्हे न, छो सम्झे थो त माउ जे पेट में पाणीअ जे कतरे ते तक़दीर जे कलम सां रब वेही विरासत कई हुई। उते हिसो आयो हो अखियुनि खे बि, आंगुर खे बि, टंग खे बि, उते सालिम थी ॼायो। हाणे जॾहिं कपियसि इहा टुकड़ी, हे न पोते मोटे माउ जे पेट में न ॿीहर पाण नुत्फ़ो बणिजे ऐं न वरी जिस्म ठहे, रस्तो इहो आहे कम जो की न ॿियो को। तंहिं करे अलाह ताला ॿाहिरि इहो दरवाज़ो बंदि करे छॾियो आहे। दुनिया में ॿाहिरि कारखानो कोन्हे बाबा इहो, इन माण्हू जे ठहण जो। हा, ॿियो कारखानो थींदो हले, क़बर जे पेट में उथंदा त इहे टपड़ सारा खणी वरी निकिरंदा। आई ॻाल्हि सम्झ में की न? या माउ जे पेट में टपड़ वठो, या क़बर जे पेट में टपड़ वठो, दुनिया जे विच में आहे। तंहिं करे इते इन मसइले में शिरक बि कोन्हे। तव्हां अहिड़ो को माण्हू ॾिठो जे शादी शहीद ते वञी वेहे ऐं चए त साईं मुंहिंजी अखि हली वई आहे, मूंखे विझी ॾे, बांह साईं टंग खां कपिजी पई आहे, हाणे काठीअ वारे जंघ खां मूंखे बचाए, हाणे मूंखे ॿी पंहिंजी चम जी जंघ ॾे। आहे को अहिड़ो माण्हू साहिब? सॼी उमिरि में कंहिंखे यादि हुजे? मां सम्झां थो त अहिड़ो साहिब थींदो ई कोन्हे। छो त ॾिसे थो त कारखानो ई कोन्हे हिते रखियल अलाह ताला जो दुनिया में। त पोइ जॾहिं अलाह ताला जो ई कारखानो न आहे रखियल, त ख़ुदा कमु न कंदो त शरीक बि तॾहिं बणाए ॿुधो जॾहिं ख़ुदा कमु करे। पोइ जेकॾहिं ख़ुदा ज़ोर ॾेई थकिजे त पोइ ॿिए खे चइजे त तूं बि हिमत कराए। ॻाल्हि सम्झ में अचे थी की न? शिरक आहे हिते की न? कोन्हे। हिकिड़े माण्हू खे पुटु नथो थिए, घुर्ज अथसि मूंखे पुटु हुजे, हाणे शादी जे लाइ तलब कई, शादी बि न थी। हाणे अहिड़ो माण्हू को सुझे जो चए त अलाह हाणे शादी न थी त मूंखे पंहिंजे पेट में पुटु ॾे, ईअं कंदो को? पाण फराइणो अथसि छा? असली कंहिं पीर ते, कंहिं फ़क़ीर ते इन जे लाइ न वेंदो। हा, हिन जे लाइ वेंदो त साईं मूंखे ज़ाल घुरिजे, इन जे लाइ त साहिल थी सघे थो, छो त दुनिया जे कारखाने में ज़ाल बि मिली सघे थी न। ऐं ॿियो दुनिया जे जहान में जेके शयूं थींदियूं आहिनि वरी उन्हनि में बि शिरक कोन्हे। वाच हुजे कंहिंजी, हे जेके मशीनरियूं पयूं आहिनि इहे हुजनि, इनखे को धक बक लॻी वञे, ॾिसो जीअं मूंखे हीअ घड़ी आहे, हाणे हीअ किरी पए ख़ुदा न करे, छो ध्यानु थिए, पर जेकर हीअ किरी पए ऐं हिन जा टपड़ा अंदरि भॼी पवनि फर्श ते त मुमकिन आहे। हा न, पुराणे क़िस्म जी घड़ियूं धक लॻंदो त भॼी वञे, सराई बराई भॼी पवंदो, हीअं जो खड़काए त खड़के पई। हाणे इन घड़ीअ में बि शिरक न थींदो। कीअं त अलाह ताला खे अलाह ताला मुंहिंजी घड़ी बि भॼी मूंखे ठाहे ॾे, सराई बराई विझी, त पोइ अलाह ताला न ठाहे त पोइ वञिजे कंहिं क़बर ते, शादी शहीद ते, कंहिं बुज़ुर्ग ते, त साईं मूंखे ठाहे ॾे। इते बि शिरक न थींदो बाबा। इते जो माण्हू कंदो सलाह पुछंदो काॾे वञा, ईअं कोन चवंदो साईं मुला वटि वञो, वञी लख सलाह जो पढ़ाए शुकार आहे त बाच हली पवंदी, इहा सलाह को ॾींदो कंहिंखे? मुंहिंजो मतिलबु आहे ॻाल्हि खे ख़ूब सम्झो। कॾहिं कॾहिं ॻाल्हि ईंदी आहे सम्झ में, न ईंदी आहे कॾहिं। आख़िर हुनखे ॿियो को सियाणो चवंदो त बाबा ईअं छा थो करे,
साईं भला बुज़ुर्ग ते वञा अॻे साईं मां वियुसि मूंखे वियुसि वञण जी वेर में मूंखे पुटु मिली वियो 12 महीने पोइ वाच जे लाइ वञी बासे चां शादी शहीद जे क़बर ते मुंहिंजी वाच हलंदी ॿियो को कुराड़ो सुराड़ो थियुसि बाबा ईअं न थी वियो आहे असां ॿुधो आहे त सखर में रोहिड़ी में वॉच मेकर सुठा ॾेखार शिरक कोन्हे हिते वॉच मेकर सां लोहर शरीक कोन्हे ड्रखण शरीक कोन्हे आहे वॉच मेकर सां दुनिया जे कमनि में बि ईअं कंहिंसां को शरीक न आहे वॉच मेकर वटि वञिबो चवंदो बाबा 20-25 रुपया ॾे वॉच ठाहे ॾिसां फर्स्ट क्लास ठीकु आहे की न इन में शिरक थींदो आहे माण्हू दुनिया जे ज़ाहिरी बाज़ार जे सौदे में बि शिरक छॾियो आहे ऐं अहिड़ो कमु जेको दुनिया में थिए ई कोन तंहिंजे लाइ बि शिरक छॾियो आहे शिरक जी स्टेज हिकिड़ी सिर्फ़ कहिड़ी त अखि त हुजेसि पर सूर थी पियो अथसि हिते शिरक आहे बाह त अथसि पर हले नथी सूर थी पिया टुट में हिते शिरक आहे हिनखे केस थी पियो आहे केस छुटे नथो हिते शिरक आहे ग़रीब थी पियो आहे आसूदे थियण जे लाइ दुआ थो घुरे हिते शिरक आहे ज़ाल त वरिती थी पर ॿार नथो थिए हिते शिरक आहे ज़ाल थी मिलेसि हिते शिरक आहे दौलत नथी अचेसि हिते शिरक आहे दुनिया में कम थींदा आहिनि पर हूंदा आहिनि हिजाब में कंदो आहे अलाह ताला हुनजी मर्ज़ी आहे कॾहिं करे कॾहिं न करे शिरक इन्हनि जायुनि ते थींदो आहे जेके दुनिया में थियणु मुमकिन आहे जे थियो त चवंदो त मुंहिंजे उन बुज़ुर्ग कयो जे न थियो त ॾोह हला ॾे मसइलो शिरक जो सम्झो की न पोइ चवंदा त झंडे बि ॾिनो ताबूत बि ॾिनो ऐं इमाम हुसैन बि ॾिनो हज़रत अली बि ॾिनो नबीअ बि ॾिनो वलीअ बि ॾिनो पर शयूं इहे न हेॾां वारी न हेॾां वारी इहा जेका दुनिया जे विच में रखियल आहे जंहिंजे मथां ग़ैब जो पर्दो आयल आहे त इहा छुटी सघे थी या नथी छुटी सघे शिरक हिते थींदो आहे बाबा ऐं परहेज़ बि इन जाइ ते आहे न होॾे हुकुम कयो अथई त शिरक करियो न होॾे हुकुम कयो अथई त शिरक जी परहेज़ करियो शिरक जी माना सिर्फ़ु इन जाइ ते आहे जेके शयूं मुबहम आहिनि ग़ैब जे रूमाल में ढकियल आहिनि थियनि या न थियनि शिरक हिते आहे अलाह ताला थो फरमाए त मुंहिंजा सालिह बंदा उहे जेके मां अलाह सां गॾु ॿिए खे शरीक न कंदा आहिनि